दुआ करो शुरू कई या अल्लाह सुभाणे कुफर इस्लाम जी जंगा मुसलमान नहीं काफरन जो मुकाबिल हुआ एकड़े पासे ना अबू जहल जा साथी हन त बे पासे ना मुझे सोने मोहम्मद मुस्तफा जा गुलाम या अल्लाह मुझी दिली तमन्ना किया त सुभाणे मुझो मुकाबिलो एकड़ी ताकतवर काफर सां कराए जा बहादुर काफर सां मुझो मुकाबिलो थे पोहू भी मुखे जख्मी करे मां भी उनके जख्मी कया आखिर वो काफिर मुझे मथों गालिब थी वने या अल्लाह मुखे शहीद करे विजे शहादत का बाद मुझू अखियों भी कड़े कन्न भी कपे चपड़ा भी वडे हथ पैर भी कपे ए मुझा अल्लाह मुझी दिली तमन्ना हिया त सुभाणे जॾहिं क़यामत जे ॾींहुं मां क़ब्र मां उथां तुझी आडो अचा त मुझू अखियों भी निकतल हुजन कन्न भी कपियल हुजन चपड़ा भी वडल हुजन हथ पैर भी कपियल हुजन ए मुझा सुना अल्लाह तू पुछा कर अब्दुल्ला ही अखियूं केड़ा कई कन्न केड़ा कई चपड़ा केड़ा कई ही हथ ही पैर केड़ा कई ते मुझा सुना अल्लाह मां उते क़यामत जे ॾींहुं पंहिंजे महबूब जी आडो जवाब जा या अल्लाह ही उज़वा ॾिना भी तो हुया तुझे महबूब जे दीन तो कुर्बान करे आए हज़रत साद फरमाए तू मां चयो आमीन बे ॾींहं ते ऊद जी मैदान में कुफर इस्लाम जी जंग थी आ मुसलमान नहीं काफरन जो तारीखी मारको थिया जैमें 70 नबी संजा साहबी शहीद थी विया हज़रत साद फरमाए तो शाम जो जॾहिं शहीदन जा लाश गॾु कया विया मां पंहिंजे यार पंहिंजे दोस्त हज़रत अब्दुल्ला बिन जाश जी लाश जे मथों जू आयुसि मथे खां वठी पेरनि ताईं जाचे जो ॾिठो मांस त जीअं यार दुआ घुरी अल्लाह ईअं ई दुआ के कबूल कई काफरन हुन जो अखियूं कढियूं कन कपिया हज़रत अब्दुल्ला बिन जाश जी मज़ार बि हिते अथव हज़रत अमीर हमज़ा जे भरिसां इन्ही जे करे अल्लाह से फरमायो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह से फरमाओ ईमान वारो या जान भी मुझी थव माल भी मुझू थव जान भी तव्हां वटि आरज़ी थव माल भी तव्हां वटि आरज़ी थव फरमाया मुझी ॾिनल जान मूंखे ॾियो मुझो ॾिनल माल मूंखे ॾियो त बदले में जन्नत ॾियांव वादन अलैहि हक़्क़ा रब फरमायो वाइदो सच्चो आहे इन्नल्लाह ला युखलिफुल मियाद रब फरमायो मां रब कॾहिं भी वाइदे जी खिलाफ वर्जी न कंदो हा फित तौरात वल इंजील वल कुरान फरमाई मां तौरात में भी वाइदो कयो आ इंजील में भी वाइदो कयो आ ऐं हिन कुरान में भी तव्हां सां वाइदो आ त जेको जान ॾींदो माल ॾींदो बदले में जन्नत ॾींदो ऐं नबी जी साहबा यो रब सां सौदो कयो ऊद जी मौके ते नबी साईं जॾहिं ऐलान फरमायो नबी साईं जो हिकिड़ो कुराड़ो साहबी हज़रत अमर बिन जमू 70 साल जो कुराड़ो आ टंग खां माज़ूर आ नबी साईं ऐलान फरमायो हलुम्मू इलल जिहाद हलो जिहाद ते हज़रत अमर बिन जमू हथ में तलवार खई घरवारी चेस केॾां पियो वञी चई नबी साईं ऐलान कयो आ ज़ाल चेस तू टंग खां माज़ूर तू कुराड़ो तू छा मुक़ाबिलो कंदे घरवारी जो यो मेणो ऐं तानो बर्दाश्त न करे सघियो तलवार कुल्हे में लटकायई हिकिड़ी टंग ते बी करे क़िबले ॾे मुंहुं करे दुआ पियो घुरे अल्लाहुम्मा ला तरुद्दनी फी अहली
या अल्लाह मूंखे पंहिंजे आल अयाल में वापसि न मोटा जा। इहा दुआ घुरी अचे साहबा जी सिफ़ में बीठू आहे। उन जा 4 पुट बहादुर उहे बि सिफ़ में बीठा। पुटनि जो पीउ खे ॾिठो चऊं बाबा तूं कुराड़ो, तूं टंग खां माज़ूर, तूं छा मुक़ाबिलो कंदे? बाबा तव्हां हिते हुजो। त हज़रत अमर बिन जमू जे अखियुनि मां पाणी वही आयो। रोई करे चई पुट कुरान मजीद जी हीअ आयत मूंखे वेहण नथी ॾे। अल्लाह साईं कुरान मजीद में फरमायो आहे इल्फिरू खिफ़ाफ़न व सिक़ाला वजाहिदू बिअमवालिकुम व अनफुसिकुम फी सबीलिल्लाह ज़ालिकुम खैरुल लकुम इन कुंतुम तालमून। ॾहों सिपारो सूरत तौबा अल्लाह से फरमायो इनफिरू खिफ़ाफ़न व सिक़ाला। ओ मुसलमानो निकरी पो अल्लाह जे रस्ते में। हल्का हुजो या गौरा हुजो, जवान हुजो या कुराड़ा हुजो, अमीर हुजो या गरीब हुजो, बीमार हुजो या तंदुरुस्त हुजो, माज़ूर हुजो या सेहतमंद हुजो, निकरी पो अल्लाह जी रस्ते में। पंहिंजी जान भी कुर्बान कयो, माल भी कुर्बान कयो। रब फरमायो ज़ालिकुम खैरुल लकुम, इहो भलो अथव, इहो तव्हांजे लाइ भलो। चई पुट इहा आयत मूंखे वेहण नथी ॾे। जीअं जवाननि खे हुकुम आहे त कुराड़नि खे बि हुकुम आहे, अमीरनि खे हुकुम आहे त ग़रीबनि खे बि हुकुम आहे, तंदुरुस्तनि खे हुकुम आहे त बीमारनि खे बि हुकुम आहे। निकरी पो अल्लाह जे रस्ते में। पुटनि साईं जन खे चयो साईं बाबे खे तव्हां झलियो। नबी साईं हज़रत अमर बिन जमू खे फरमायो अदा अमर बिन जमू तो ते मयार काने का लईस अलल अमा हरज। कुरान तो फरमान नाबीन ते भी मयार काने का वला अलल आरज हरज। लंगड़े मंडरे ते भी मयार काने का वला अलल मरीज हरज। बीमार ते भी मयार काने का। फरमाई व मन युति इल्लाह व रसूलहु युदखिलहु जन्नातिन तजरी मिन तहतिहल अन्हार। अल्लाह से फरमायो जेकन यो नाबीन, यो लंगड़ो, यो मंडड़ो, यो बीमार, यो माजूर इते घर में वेही करे अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी फरमा बरदारी कंदा। इज़ा नसहू लिल्लाहि व रसूल, अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी खैर ख्वाही कंदा। इते घर में वेही करे उन्हनि मुजाहिदनि जे लाइ दुआऊं घुरंदा। रब फरमायो जेका जन्नत उन्हनि खे हुते मिलंदी उहा जन्नत इन्हनि खे मां रब घर वेठे ॾींदुसि। पर शर्त आहे त ख़ुशि न थियनि। इहो शर्त आहे त ख़ुशि। जेकर नाबीन दिलि में ख़ुशी कई चङो थियो जो अंधो थियुसि न त मौलवी त माराए छॾनि हा, उहो त भई जान वियसि, ख़ुशि न थियो। जेकर को मंडड़ो आहे, को लंगड़ो आहे, दिल में ख़ुशी कई चङो थियो जो मंडो थियुसि न त ही त माराए छॾनि हा। जेकर को बीमार आहे, दिल में ख़ुशी कई चङो थियो जो बीमार थियुसि न त मौलवी त माराए छॾनि हा। पोइ त ॿई जहान हलिया वियसि, छो त मुनाफ़िक़ ईअं चवंदा हुआ। ओहद जे मैदान में 70 नबी साईं जा साहबी जन शहीद थी विया। पोइ जेके मदीने में मुनाफ़िक़ रहिजी विया जन बहाना कया साईं मुंहिंजो घर अकेलो आहे, मां बीमार हाँ, मुझी ज़ाल बीमार आ, मां माज़ूर हाँ। जन महिल नबी साईं जा 70 सहाबी शहीद थी विया त उहे बेईमान मुनाफ़िक़ ईअं पिया चवनि चङो थियो जो बीमार थियासीं न त नबी त माराए छॾे हा। ईअं पिया चवनि, मुस्लमान ईअं न चवे। लैसा लज़्ज़ुअफ़ाइ वला अलल मर्ज़ा वला अलल लज़ीना ला यजिदून मा युनफ़िकून हरज इज़ा नसहू लिल्लाहि व रसूलिहि मा अलल मुहसिनीन मिन सबील
वल्लाहु गफूरुर रहीम। वला अलल्लज़ीन इज़ा मा अतौका लितहमिलहुम कुल्त ला अजिदु मा अहमिलुकुम अलैहि तवल्लौ व आयुनुहुम तफीज़ु मिनद्दमइ हज़ना अल्ला यजिदु मा युनफ़िकून। ॾहों सिपारो सूरत तौबा अथव। सिपारे जो आख़िरी रुकू था, वञी तफ़सीर सां पढ़ी करे पंहिंजो ईमान ताज़ो कजो। तबूक जी लड़ाई ॿुधी अथनि, तबूक जी। क़ुरान तो फरमा जॾहिं अल्लाह जो नबी तबूक जी लड़ाई जे लाइ मदीने में निकिता, तक़रीबन 400-500 किलोमीटर मदीने खां परे आहे तबूक। जून ऐं जुलाई जा महीना, सख़्त गर्मी। यको तबूक ताईं जाबलू रस्तो हुयो, पहाड़ी रस्तो हुयो, ऐं खजनि जो फसल भी तैयार बीठो हुयो। तव्हांखे ख़बर आहे मदीने जे मुसलमाननि जो सॼे साल जो गुज़र खजनि जे फसल ते हुयो। जॾहिं अल्लाह जे नबी तबूक जे लड़ाई जो ऐलान कयो, क़ुरान तो फरमा उहे नबी साईं जा सहाबी जेके मिस्कीन हुया, जेके गरीब हुया, जन वटि सवारी कान हुई, जन वटि असलियो कोन हुयो, नबी साईं वटि आया। साईं असांजे लाइ बि का डुबरी सुबरी सवारी जो बंदोबस्त कयो, असांजी लाइ का मुडी सुडी तलवार जो बंदोबस्त कयो, असां भी पंहिंजी जान तव्हांजे कदमनि तो कुर्बान कयूं। क़ुरान तो फरमाए नबी साईं उन्हनि खे चयो, ला अजिदु मा अहमिलुकुम अलैहि। अदा मूं वटि का भी सवारी कान्हे का जो तव्हांखे खणी हला। एक सवारीअ ते 10-10, 15-15 माण्हू, उहे भी वारे वारे सां सफ़र कंदा। मूं वटि असलियो भी कोन्हे को। क़ुरान तो फरमा जॾहिं महिल नबी साईं मदीने मां निकिता, छाजे लाइ निकिता? घुमण पिया वञनि तबूक। फयक़्तुलून व युक़्तलून। क़ुरान तो फरमा मैदान जंग में या मरबो आहे या मारबो आहे, या गाज़ी थींदो या शहीद थींदो। मरण जे लाइ पिया वञनि या मारण जे लाइ पिया वञनि। तो उहे नबी साईं जा सहाबी जेके मिस्कीन गरीब हुया, जन वटि सवारी कान हुई, असलियो कोन हुयो, जेके बीमार ज़ईफ़ पंहिंजे घरनि जे दरवाज़नि खां ॿाहिरि बीठा। अल्लाह साईं फरमा व आयुनुहुम तफीज़ु मिनद्दमइ हज़ना। ओ मुंहिंजा महबूब, जॾहिं महिल तूं मदीने मां निकिते त तुंहिंजे साहिबनि जी अखियुनि मां पाणीअ जा ॻोढ़ा पिया वहनि, ज़ारो कतार रोई करे पिया चवनि, काश अॼु असांखे ताक़त हुजे हा त पंहिंजे महबूब जे कदमनि तां क़ुर्बान थी। हसरत हुजे हर वक़्त में त इहा जान रब ॾिनी आहे। जॾहिं बि मौक़ो आयो त इंशाअल्लाह इहा पंहिंजी जान अल्लाह जे रस्ते में क़ुर्बान कयो।